अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही तस्वीरूं जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे शूटिंग जूं तस्वीरूं आहिनि दुलाब ड्रामे जूं। जी हाँ, साईं निसार शाह फरजंद मलिक जूं इन्हनि जी लगातार मीरपुर माथोले में ज़बरदस्त शूटिंग जारी आहे, जिदोजहद जारी आहे। दोस्तों, ही तस्वीरूं तव्हां ॾिसी सघो था पिया, दुलाब ड्रामे जूं ही तस्वीरूं आहिनि। इन जो पहिरियों स्पेल जी रिकॉर्डिंग हली रही आहे बहितरीन लोकेशननि ते ऐं ज़बरदस्त इन जी जेको आहे दोस्तों एक्टिंग ऐं भरपूर ऐं पुराणा अदाकार ऐं पंहिंजी जिदोजहद ऐं पंहिंजी अदाकारी ॾेखारे रहिया आहिनि, जोहर ॾेखारे रहिया आहिनि इन ड्रामे में। जी हाँ दोस्तों, दुलाब ड्रामे जो ही बेहतरीन जेको आहे स्क्रिप्ट तव्हां साम्हूं ॾेखारियोसीं दोस्तों। कुझु मतिलबु महीनो ॾेढ लॻी सघे थो पहिरें स्पेल खे रिकॉर्ड शूट थियण में ऐं एडिट थियण में, पोइ तव्हांजो साम्हूं ईंदो। लेकिन इन जो महीनो ॾेढ तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। बाक़ी जेको चंड ग्रहण आहे उहो चंद ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे उनजो एपिसोड। हीअ हिकु बहितरीनु ड्रामो आहे, ज़बरदस्त शइ आहे दोस्तों। कुछ ॾींहंनि जो इंतज़ार, बस इंतज़ार जो घड़ियूं ख़त्म आहिनि, सम्झो तव्हां ईअं। दोस्तों, हर अपडेट बर वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उदासी टीवी ते। महिरबानी करे उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करे छॾियो, जीअं तव्हां खां ॿी का अपडेट मिस न थी। अल्लाह हाफ़िज़।